में भलीकार खबर शामिल कंदासीं। पखे का पखो वेझो गुज़रियल रात देर सां ھٿياربندن सैफ अली कलोड़े जे घर में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते घर भातियुनि खे यर्गमार बणाए लखें रुपया रोक रक़म सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान खणी आसानी सां फरार थी विया। फौरन औरतुनि जे कननि में पियल सोना ज़ेवर ज़बरदस्ती लाथा विया, जंहिं सबबि औरतुनि जा कन रतो रत थी। अहिड़े वाक़े ख़िलाफ़ ॻोठाणनि सैफ अली कलोड़ो, रहमतुल्लाह सफदर कलोड़े जी अॻुवाणी में सवें ॻोठाणा लारकाणो कराची मेन इंडसाई रोड ते धरणो आयो, जंहिं सबबि रोड केतिरा ई कलाक बंदि रहियो। रोड बंदि हुजण करे सवें गाॾियूं रोड ते बीहजी वयूं। एसएचओ पखो धरणे वारे जाइ ते पहुची करे मुतासिर ॻोठाणनि सां ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करायो। जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करण जो यकीन ॾियारियो, जंहिं सबबि ॻोठाणनि धरणो ख़त्म करे छॾियो।